अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिटी मिठवर वाला मौलू कलाम वाकई खूब चयो आहे। तक़रीबन इंसान जेकी कुझु करे थो तंहिंजो मक़सदु ख़ुशियूं हासिलु करणु हूंदो आहे। सुठी सुहिणी ज़हनी सलूक जो कामयाबीअ सां निहायत गहरो वास्तो आहे। वाकई खूब चयो आहे। तक़रीबन इंसान जेकी कुझु करे थो तंहिंजो मक़सदु ख़ुशियूं हासिलु करणु हूंदो आहे। सुठी सुहिणी ज़हनी सलूक जो कामयाबीअ सां निहायत गहरो वास्तो आहे। सिर्फ़ु नेक इंसान ई ख़ुशि रही सघे थो ऐं सिर्फ़ु सचो इंसान ई नेक थी सघे थो। सिर्फ़ु नेक इंसान ई ख़ुशि रही सघे थो ऐं सिर्फ़ु सचो इंसान ई नेक थी सघे थो। कामयाबीअ लाइ सभ खां ज़रूरी ख़ूबी ईमानदारी आहे। वाकई खूब चयो आहे। तक़रीबन इंसान जेकी कुझु करे थो तंहिंजो मक़सदु ख़ुशियूं हासिलु करणु हूंदो आहे। सुठी सुहिणी ज़हनी सलूक जो कामयाबीअ सां निहायत गहरो वास्तो आहे। ख़्याली जोड़ जक मक़सद जी चिटाई रुखनि ते नज़र सच जो इस्तेमालु। ख़्याली जोड़ जक मक़सदी चिटाई रुखनि ते नज़र सच जो इस्तेमालु। मुआमिले में शिद्दत सां अहसास सुठी सुहिणी सोच क़ाइमु करे सघिबी आहे। वाकई खूब चयो आहे। तक़रीबन इंसान जेकी कुझु करे थो तंहिंजो मक़सदु ख़ुशियूं हासिलु करणु हूंदो आहे। सुठी सुहिणी ज़हनी सलूक जो कामयाबीअ सां निहायत गहरो वास्तो आहे। इन्नमल अमाल बिनियात नियत साब मंज़िल आसान। ए मरहला नयूं नयूं ॻाल्हियूं ऐं ख़्याल आणण सां गॾोगॾु। इन्नमल अमाल बिनियात नियत साब मंज़िल आसान। ए मरहला नयूं नयूं ॻाल्हियूं ऐं ख़्याल आणण सां गॾोगॾु। सवें महारतूं बि पैदा कनि था। उन्हनि उसूलनि ते अमल करे ज़िंदगीअ खे सुठे गुज़ारे सघिबो आहे। वाकई खूब चयो आहे। तक़रीबन इंसान जेकी कुझु करे थो तंहिंजो मक़सदु ख़ुशियूं हासिलु करणु हूंदो आहे। सुठी सुहिणी ज़हनी सलूक जो कामयाबीअ सां निहायत गहरो वास्तो आहे। सुठा सुहिणा साफ़ ख़्याल हुअणु खपनि। महसूसु कबो त मिसाली मनसूबे ॾांहुं वधी रहिया आहियूं। पंहिंजे मक़सद जे वेझो पहुचबो वञिबो। सुठा सुहिणा साफ़ ख़्याल हुअणु खपनि। महसूसु कबो त मिसाली मनसूबे ॾांहुं वधी रहिया आहियूं। पंहिंजे मक़सद जे वेझो पहुचबो वञिबो। जज़्बो ओतिरो ई वधंदो वेंदो। ज़हनी ऐं जिस्मानी ख़ुराक खां सवाइ जिस्मानी आराम जी बि ज़रूरत आहे। वाकई खूब चयो आहे। तक़रीबन इंसान जेकी कुझु करे थो तंहिंजो मक़सदु ख़ुशियूं हासिलु करणु हूंदो आहे। सुठी सुहिणी ज़हनी सलूक जो कामयाबीअ सां निहायत गहरो वास्तो आहे। मुक़ररु हद ताईं साबित क़दमीअ जी बि सख़्तु ज़रूरत आहे। मुक़ररु हद ताईं साबित क़दमीअ जी बि सख़्तु ज़रूरत आहे। इहा साबित क़दमी आहे जेका कामयाबीअ जी ज़मानत आहे। वाकई खूब चयो आहे। तक़रीबन इंसान जेकी कुझु करे थो तंहिंजो मक़सदु ख़ुशियूं हासिलु करणु हूंदो आहे। सुठी सुहिणी ज़हनी सलूक जो कामयाबीअ सां निहायत गहरो वास्तो आहे।
ज़हनी सुकून जे बदिले में कंहिंखां इनकार कजे त ज़हनी सुकून जे बदिले में कंहिंखां इनकार कजे त बिल्कुलु सचो हुअण जो मतिलबु इहो आहे। वाह, कंहिं ख़ूब चयो आहे। तक़रीबन इंसान जेकी कुझु करे थो तंहिंजो मक़सदु ख़ुशियूं हासिलु करणु हूंदो आहे। सुठी सुहिणी ज़हनी सलूक जो कामयाबीअ सां निहायत गहरो वास्तो आहे। ईमानदारीअ जो मतिलबु इहो आहे त अंदर जो आवाज़ ॿुधिजे थो ऐं उन ते एतमाद बि कजे थो। ईमानदारीअ जो मतिलबु इहो आहे त अंदर जो आवाज़ ॿुधिजे थो ऐं उन ते एतमाद बि कजे थो, जीअं सुठा नतीजा हासिल करे सघजनि। ज़िमेवारी क़बूल करण लाइ हौसले जी ज़रूरत आहे। वाह, कंहिं ख़ूब चयो आहे। तक़रीबन इंसान जेकी कुझु करे थो तंहिंजो मक़सदु ख़ुशियूं हासिलु करणु हूंदो आहे। सुठी सुहिणी ज़हनी सलूक जो कामयाबीअ सां निहायत गहरो वास्तो आहे।